अच्छा बाहर अच्छे पार्किंग आरे पास पार्किंग अच्छे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तमाम थोराती जी जो इहो नेकी जो कम अॼु कयो आहे। इहो मुंहिंजो ख़्वाबु हो कॾहिं त असीं अहिड़ो कमु करे सघूं जिते असीं झूला लॻायूं। माण्हू इंसानी जानूं आहिनि जेके ज़ाया थी थियूं मिलनि, कॾहिं के किचिरे ढेर तां, कॾहिं कहिड़ी हालत में। ॾाढी दिलि दुखे थी ओॾी महिल। छा बाए बचा सभु असांजा ई आहिनि ऐं अगरि हिननि जे वसीले को बचो बची थो सघे त इहा दरख़्वास्त आहे मुंहिंजे अवाम खे त महिरबानी करे किचिरे जे ढेर ते उछिराइण खां हिते ॾेई छॾियो। इलाही सारा अहिड़ा जोड़ा आहिनि जिन खे अलाह साईं औलाद खां महरूम रखियो आहे। शायदि हिन जी वसीले सां को अहिड़ो जोड़ो जंहिंखे औलाद कोन्हे उन खे परवरदिगार औलाद हिन जे वसीले अता करे छॾे ऐं उन जो ज़िंदगी कामयाबु थी वेंदी ऐं उन ॿार जे लाइ बि सुठो थी वेंदो। किचिरे जे ढेर ते उछलाइण सां कहिड़ी इंसानियत तव्हांखे मिली वेंदी। बहितर आहे त इंसानियत जे तक़ाज़े जे तौर ते अदी वॾी महिनत कई आहे, इहो लॻायो आहे। असीं थोराइता आहियूं अदीअ जा त जेको कमु असीं सरकारी तौर ते न करे सघियासीं, अदी उहो कमु कयो आहे। मुंहिंजो ख़्वाबु पूरो कयो आहे। इहो मुंहिंजो ख़्वाबु हो त कॾहिं असीं इहा कोशिशि करे सघूं ऐं अलाह करे त इन में असीं कामयाबु वञूं। अगरि असीं ॿ जानूं बि बचाए वियासीं त अलाह साईं इन जे वसीले असां सभिनी खे इनशाला बख़्श कंदो। ऐं सभिनी खे इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे इन्हनि झूलनि खे ॾिसनि, किचिरे जे ढेर जे बजाए हिते ज़िंदगी बचे। जेका मुंहिंजी कोशिशि आहे त हिननि मासूमनि जी जानूं बचायूं। जे टंडो मोहम्मद ख़ान में ख़ासि तौर ते ॾिठो वञे, टंडो मोहम्मद ख़ान में हद खां वधीक ज़ुल्म पियो थिए। हिन मासूमनि खे पुछियो पियो वञे किचिरे ढेर में या भूमि में या किथे गुटा ते मारे पिया वञनि। त मूं कोशिशि कई त पूरे शहर में झूला लॻाया ऐं मुंहिंजी कोशिशुनि सां गॾु मेरे शहर आहे MS सिविल अस्पताल जी डॉक्टर साहिबु, उनजो बि इहो ई ख़्वाबु हो त असां शहर में झूला लॻायूं त मुंहिंजो ख़्वाबु ऐं उनजो ख़्वाबु हिकिड़ो हो। असां ॿिन्हिनि जी कोशिशि आहे त हिन शहर में झूला लॻायूं ऐं ॿारनि खे ज़ाया बचायो वञे। अगरि हिकिड़ो ॿार बची वञे, हिकिड़े ॿार जी ज़िंदगी बची वञे, असां सम्झो कि असां पंहिंजे मक़सद में कामयाबु आहियासीं। हिकिड़ो मैं टंडो मोहम्मद ख़ान जी आवाम खे हिकिड़ी अपील थी कयां, जिन जिन अस्पताल में अहिड़ा केस था थियनि, ख़ासि तौर ते घरनि में दायूं अहिड़ा केस थियूं कनि, त महिरबानी करे हुन मासूमनि खे मारे ज़ाया न कयो वञे। असां सां राब्तो कोन्हे, असांखे ॿुधाइनि ऐं उहो उन्हनि जो राज़ में रखियो वेंदो, उहा शइ आउट कोन कंदासीं। ये सही कर मान भाई बाहर ना